ड्रैग जे लिहाज़ सां दुनिया जो वॾे में वॾो दरिया त नील दरिया आहे, पर पाणीअ जे मिक़दार जे हिसाब सां एमेज़ॉन दरिया दुनिया जो वॾे में वॾो दरिया आहे। बरसाति जी मौसम में हिन दरिया में 1 करोड़ क्यूसेक्स ताईं पाणी वहंदो आहे। ॿोॾि जी मुंद में हीउ दरिया 300 किलोमीटरनि ताईं वेकिरो थी वेंदो आहे। हीउ दरिया एतिरो त ताक़तवर आहे जो एटलांटिक समुंड में छोड़ करण वक़्तु समुंड खे केतिरा ई 100 किलोमीटर धिके झलींदो आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त एतिरो पाणी हुजण बावजूदु बि हिन दरिया ते को बि बैराज न आहे ऐं न ई दरिया जो पाणी फ़सुलुनि जी आबियारीअ लाइ इस्तेमालु थींदो आहे। नील दरिया ड्रैग में त वॾे में वॾो दरिया आहे, पर पाणीअ जे मिक़दार जे हिसाब सां सिंधु दरिया खां बि नंढो आहे। दुनिया में जेके दरिया 50 लख खां 1 करोड़ क्यूसेक ताईं ॿोॾि कढंदा आहिनि, उन्हनि में ब्राज़ील में एमेज़ॉन दरिया, चीन जो यंगसी कियांग दरिया, अफ्रीका जे मुल्क कांगो में वहंदड़ कांगो दरिया, चीन भारत मां गुज़रंदड़ ब्रह्मपुत्रा दरिया, अमेरिका में मौजूदु मिसिसिपी दरिया ऐं कुझु ॿिया शामिल आहिनि। एमेज़ॉन दरिया जा जेके मददगार दरिया आहिनि, उन्हनि मां ॾहाको खनि दरिया सिंधु दरिया खां बि वॾा आहिनि। कुझु दरिया जेके केतिरनि मुल्कनि मां गुज़रंदा आहिनि, उन्हनि ते अक्सर मुल्कनि जा फॾा रहंदा आहिनि, जीअं दरियाए नील ते एथियोपिया ऐं मिस्र जो डेम ते फॾो, इराक़, तुर्की ऐं शाम मुल्क जो दजला फ़िरात दरियानि ते पाणी जी मुनसिफ़ाना विरासत जो फॾो, गंगा जमुना नदीअ ते इंडिया ऐं बांग्लादेश जो फॾो, इंडिया पाकिस्तान जो झेलम चिनाब जे पाणीअ ते फॾो वग़ैरह शामिल आहिनि। दुनिया जे अक्सर वॾनि दरियाउनि ते सिंधु दरिया वांगुरु बैराज न ठहियल आहिनि ऐं उन्हनि दरियाउनि जो पाणी एरीगेशन जे लाइ बि बिल्कुलु इस्तेमालु न थींदो आहे। दुनिया जे केतिरनि ई इलाइक़नि में हज़ारें सालनि ताईं वहंदड़ दरिया हिन वक़्तु बिल्कुलु ख़ुश्क आहिनि। बलोचिस्तान में कंहिं ज़माने में मौजूदु बोलान दरिया पंहिंजे जोभर में वहंदो हुयो ऐं उते दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबुनि मां हिकु महरगढ़ जी तहज़ीब पंहिंजो ओज हासिलु कयो। सिंध में मौजूदु हाकिड़ो या पुराण दरिया बि वक़्त सां गॾु ख़ुश्क थी विया। अफ्रीका खंड जे सहारा रेगिस्तान जेको कंहिं वक़्तु सरसब्ज़ हुयो, जाम मींहं पवंदा रहिया। हिन वक़्तु बि सहारा जे वारीअ जे दड़नि हेठां वॾे पैमाने ते मिठे पाणीअ जे ज़ख़ीरनि जो लिबिया बहितरीनु इस्तेमालु हिन तरह कयो आहे जो रेगिस्तान में केतिरा ई मीटर वेकिरा पाइप हणी सुकल दरिया जे पेट मां पूरे दरिया जो पाणी आबादीअ लाइ खणनि था।